अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम मेहरान जा मोती खणी ऐं हिन वक़्तु टने मोहम्मद खान में मौजूदु आहियां फ़क़ीरी जी झोपड़ी ते, जिते इल्मी अदबी शख़्सियत जेको कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहे। साईं मशकूर फलकारो पाण 5 किताबनि जा लेखक आहिनि, तख़लीक़कार आहिनि। अॼु उन्हनि जी तबियत सही कान्हे, उन तबियत पुछण जे हवाले ते आयासीं और साईं खे अर्ज़ु कयोसीं, साईं असांखे 5 मिंटनि जो टाइम ॾियो त तव्हांजो हिकिड़ो इंटरव्यू करे छॾियूं। साईं जन टाइम ॾिनो, साईं जी महिरबानी। साईं तव्हां हाणे तव्हांजो तारुफ़ करायूं था। अस्सलाम वालेकुम साईं। साईं वालेकुम सलाम। साईं कहिड़ा हाल आहिनि? साईं दुआऊं सब ख़ैर आहे। साईं मां टंडेलार खां पंहिंजो तारुफ़ कराए चुको आहियां ऐं हाणे तव्हां पंहिंजो तारुफ़ दोस्तनि खे कराइजो। मुंहिंजो नालो त मोहम्मद बख्श आहे ऐं पर जीअं अदबी हिसाब सां मूंखे पहिरीं शुरूआत में जॾहिं लिखणु शुरू कयो तॾहिं हूंदो त तख़ल्लुस सां लिखिजे, सो मूं मुजरिम मोहम्मद बख्श मुजरिम जे नाले सां लिखणु शुरू कयो। पोइ वरी मरहूम हैदर जतोई सां मुंहिंजी मुलाक़ात थी त पोइ हुन मूंखे जेको असां तॾहिं ॿार हुअसि, 8 दर्जे में पढ़ंदो हुउसि। हैदर जतोई मूंखे चयो त मूंसां जेको गॾु हो मौलवी याक़ूब हाजाणो, उहो गॾु हो, वॾो माना हिकिड़ो मजलिस अहरार इस्लामी में रहियो, खाकसार जमायत में रहियो, हारी तहरीक में रहियो, तमामु वॾो हिकिड़ो बुज़ुर्ग हिकिड़ो अॻवान हो सिंध जो क़ौमी। सो उन सां गॾु वियोसि, उन वरी तारुफ़ मुंहिंजो करायो हैदर जतोई सां। जतोई साहिबु वरी मुंहिंजी शाइरी ॿुधी। पोइ जतोई साहिबु मूंखे चयो त बाबा तख़ल्लुस जो माण्हू ते जेको सो तमामु घणो असरु थो थिए, तव्हां मुजरिम माना ॾुहारी, तव्हां हिकिड़ो चङो कम जी शुरूआत कई आहे लिखण जी, तो तव्हां मुजरिम जी जॻह ते थियो मशकूर। मशकूर माना शुक्रगुज़ार। पोइ हैदर जतोई मूं ते नालो रखियो मशकूर। ऐं पोइ उन हिसाब सां अदबी तरह जेको मूं कुझु लिखियो उहो मशकूर फलकार जे नाले सां, फलकारो मुंहिंजी कास्ट आहे त उन मशकूर फलकारो जी कास्ट सां जेको सो मशहूरु थियुसि। ऐं अदबी तरह बुनियादी तरह उस्ताद हुउसि ऐं टीचिंग में पंहिंजो सॼो वक़्तु कटियो। ऐं उन खां पोइ जॾहिं उस्ताद हुउसि त उन वक़्त में जॾहिं ॿारनि खे असीं पटी पढ़ाईंदा हुआसीं सिंधी अखरनि जी, त उन में इहो हूंदो त बाबा मिसाल तौरु उन में कुझु अखर हूंदा ॻे सिंग, बाबा ॻे सिंग, त बाबा ॻे सिंग माना सीन सां थो शुरू थिए, ॻे सां थियणु खपे, ॾे वण हो उन सां बि, या ञे मुञ या ॾे वण, अहिड़ा लफ़्ज़ जेके से, या हमज़ो मंडड़ो, अलफ़ मंडड़ो। सो इहे जेके अखर जेके से मूंखे उन वक़्त में मुंझाईंदा हुआ त भई जॾहिं सिंधी ॿोली जा अखर आहिनि त ज़ाहिर आहे इन्हनि सां गॾु के अखर बि हूंदा ऐं हुअणु खपनि। पोइ कंहिं ॻोल्हिया कोन्हनि या उहे मतलूब थी चुका आहिनि, बहरहाल उन ते कुझु करणु खपे। पोइ जॾहिं आउं पंहिंजो सर्विस पूरी करे रिटायर जॾहिं थियुसि त उन खां पोइ मूं अज़म कयो असांजी सिंधी ॿोली जी जेका 52 अखरी जेका आहे उहा हिन वक़्त ताईं लिखी कान वई आहे। जेकॾहिं कुझु 52 अखरियूं लिखियूं वियूं आहिनि त उहे बि माना हुन जीअं सदोणे वण, त उन हिसाब सां उन्हनि जेको सो उन तलफ़ुज़ ॾिना आहिनि, पर निज लफ़्ज़ जेके से उन्हनि कोन ॾिना। ऐं मूंखे पंहिंजे सर्विस जे दौरान मुंहिंजे ज़हन में जीअं सुवाल हो त ॻोल्हींदो रहियुसि ऐं पोइ मूंखे लफ़्ज़ 5 ई जेके से मिली चुका हुआ। ऐं पोइ उन ते मूं जेको सो इहो सोचियो त को आर्टिकल लिखां। मुंहिंजो आर्टिकल लिखंदुसि त आर्टिकल जी उमिरि अख़बार में आहे 2 ॾींहं, 2 ॾींहंनि खां पोइ माण्हू अख़बार फाड़ियो ऐं वखर में हलाए छॾी। किताब नंढिड़ो जेकॾहिं लिखंदुसि चोपड़ी, त उहा चोपड़ी ॾिसण में कान ईंदी, कंहिं लाइब्रेरी में पई हूंदी त उहा उते ई जेको चोपड़ी जी हैसियत रहंदी, छो न हिकिड़ो वॾो किताब लिखां। पर किताब इन लाइ अखरनि ते कीअं लिखां, छा कीअं लिखां, पोइ इन्हनि सुवालनि ते सोचींदो रहियुसि। ऐं उन खां पोइ मूं इहो चयो त बाबा नसर जेको आहे सो हलंदो आहे ऐं शाइरी उॾामंदी आहे। सो मुंहिंजो त शाइरी में इहो आउं कयां, जी शाइरी में वधीक पज़ीराई बि मिलंदी, शाइरी आम माण्हू ताईं पहुचे थी, फनकार जी ज़बानी अनपढ़ माण्हू ताईं पहुचे थी। सो उन करे शाइरी में इहो करणु खपे। पोइ मूं 52 अखरनि ते शाइरी कई, हर हिकु अखर ते 10 बैत वायूं, काफ़ियूं, गीत, गज़ल, उहे जेके से मूं लिखिया हर अखर ते। सो उन लिखण खां पोइ जेको वॾो हिकिड़ो ज़ख़ीम किताब जेको सो थी वियो सिंध ऐं सच जी साञा जे नाले सां, उहो छपियो ऐं 2016 में उहो छपियो, जेको सॼी दुनिया ते पहुतो। हाणे त उहो ऑनलाइन लाइब्रेरी में मौजूदु आहे
ऐं हुन जूं वॾियूं मुहूर्तूं बि थियूं, वॾा प्रोग्राम बि थिया, अख़बारुनि ते आर्टिकल बि लिखिया तमामु, छो त नओं कमु हो, नओं कारनामो हो, हुन में वॾी पज़ीराई बि मिली। ऐं पर हाणे असां वटि उहो आहे त हिते इदारा कमु कंदा कोन आहिनि, ऐं ॿियो माण्हू जेकॾहिं को कमु कंदो आहे त पोइ वरी इदारा हुनजी रुकावट बणिबा आहिनि त बाबा हाणे हिन हिकिड़े माण्हू जो कमु जेकॾहिं मथे अची वियो त असीं इदारा जेके पोइ हिते मयारी थी पवंदासीं। इन करे जेको सो पज़ीराई हूं त तमामु वॾी मिली मुंहिंजी 52 अखरी खे, ऐं सिंधी ज़बान जो पहिरियों शाइर आहियां जीअं सिंधी ॿोली में 52 अखरी लिखी आहे। तो हुन में अखर मिसाल तौर इहे आहिनि, मिसाल तौर जीअं ñe मुञ, त ñe मुञ ते अखर असां वटि सिंधी में आहे ञुञण। जॾहिं असां में खे ॾऊं खां हरियाणी हूंदी आहे त उनखे ॿ ढंग इहो विझंदा आहियूं, ढंग हिकिड़ा अॻी टंग में, ॿिया वरी पुठी टंगनि में। सो इहो ढंग जेको विझंदा आहियूं उनखे चवंदा आहिनि ञुञण। अच्छा, ञुञण जेकॾहिं आहे हिते पाण वटि लाड़ में जेको सो हुनखे ञुञण था चवनि, थर में ञुञण था चवनि, विचोले में ञुञण था चवनि, पर वरी अपर सिंध जा जीअं मिसाल तौर जीअं खैरपुर आहे या कुझु अहिड़ा शहर शिकारपुर या पासे त उते माण्हू नुञण बि चवनि था। अच्छा, छो त उते मच्छी खे मच्छी बि चवनि था। मच्छी, सो उते उहो थोरो आहे उहो लफ़्ज़नि जो तर्क उते, उन करे उन्हनि इलाइक़नि में जिते मच्छी खे मच्छी सरियो आहे उते हुनखे नुञण सरींदा आहिनि, पर आम जेको सो जनरली जिते बि सिंधी ॿोली ॻाल्हाइजे थी, मुंहिंजे काठियावाड़ गुजरात ताईं मूंखे दोस्त जेके मिलिया उन्हनि चयो त असां जेको सो ञुञण जेको सो इस्तेमालु कयूं था। पोइ तव्हां वॾी तहक़ीक़ात कई हूंदी इन लफ़्ज़नि जे मतिलबु ॻोल्हा में। हा जी, उहा तहक़ीक़ात कई। वरी उहो त मिसाल तौर ड़ाक रे मारी ते रे मारी मीम सां त शुरू थी, मीम सां शुरू करे मारी रे सां थिए त रे सां लफ़्ज़ आहे ड़ाक। ड़ाक माना जेको दरिया जो पाणी जॾहिं मथे चढ़ी वरी जॾहिं हेठि लहंदो आहे उन वारी में जॾहिं फोटूं ईंदियूं आहिनि त उनखे चवंदा आहिनि ड़ाक। फोट खे जेका वारी में फोट, दरिया जी वारी खे, सही, दरिया जी वारी खे जेका फोट अचे उनखे चवंदा आहिनि ड़ाक। त मूं वरी ड़ाक मूंखे अहिड़ो लफ़्ज़ मिली वियो। सही, त पोइ ड़ाकू ॾेई पाटा सिंधू माता चप, ड़ाकू ॾेई पाटा सिंधू माता चप, कुप्तियन हया कप ड्रेमन संदे ॾोह सां। सो इन क़िस्म सां मूं हुनखे माना जेको सो शाइरी बि कई। ऐं पोइ रे वण जेको आहे त उन में वरी अखर आहे असां वटि त जेको चणो असां चाढ़ींदा आहियूं या मांजली चाढ़ींदा आहियूं त उहे को दाणो अहिड़ो हूंदो आहे जेको ॻरंदो कोन्हे। पोइ उनखे मुख़्तलिफ़ माण्हू नालनि सां सॾींदा आहिनि, पर आम हुनजे लाइ नालो आहे रुणु। इहो रुणु माना जिते बि चणनि जो फसल थिए थो असांजे दरियाई कचे में जिते चणा पोखिबा आहिनि त उते जा माण्हू हिनखे रुणु चवंदा आहिनि। त रुणु लफ़्ज़ बि मूंखे अची वियो ऐं मिली वियो। ङे सिंग त हाणे उन में आहे गंगू माना ॻाढ़ो रंग। अच्छा, असां वटि बदीन में हिकिड़ो सैयद हूंदो ॻाढ़े रंग जो, सो उनखे सरींदा गंगू शाह। अच्छा, हाणे उन गंगे शाह जे नाले सां देब आहे। अच्छा, हा, त असां वटि हूअं बि जेको सो मायूं जॾहिं भर्त भरींदियूं आहिनि त ॻाढ़े रंग वारी ढेरी खे चवंदियूं आहिनि, अधी असांखे ङे रंग जी ढेरी जेका सां ॾिए त असां भर्त में इस्तेमालु कयूं। इहो ङंगू लफ़्ज़ आहे। सही, अलफ़ जो मंडड़ो जेको जेके चवंदा असांजा हमज़ो ख़ाली चवंदा आहिनि, मंडड़ो चवंदा आहिनि। उन वीचारे अलफ़ जो हाणे डगर कढी छॾे, हुनजो नालो ई को कोन हुजे, को मंडड़ो पियो सॾे को हमज़ो पियो सॾे। मूं वरी उन में असां वटि लफ़्ज़ आहे सिधो सिधी सही ॻाल्हि आहे त जॾहिं माण्हू जो ज़बान मां जेको पहिरियों लफ़्ज़ निकिरे थो उहो ई उन हमज़े सां थो निकिरे। उहा हाणे उहा त हाणे अलफ़ जूं ॿ शिकिलियूं आहिनि, अलफ़ जी आवाज़ जूं ॿ शिकिलियूं आहिनि, हिकिड़ो अलफ़ अंब ऐं ॿियो आहे अलफ़ उहा। हाणे विच में जेको बि अखर थो अचे साकिन जेको आवाज़ आहे सो आहे उहा। मिसाल जो साईं लिखंदासीं त हुन में हमज़ो इस्तेमालु कंदासीं, या जेको सो को बि विच में जॾहिं असां हमज़ो इस्तेमालु कंदासीं या पोइ इस्तेमालु कंदासीं त असां हुनजी जॻह ते अलफ़ जी जॻह ते हमज़ो इस्तेमालु कंदासीं त अलफ़ जो आवाज़ जेको साकिन आवाज़ आहे उहो आहे अलफ़ हमज़ो। त मूं हुनखे कयो अलफ़ उहा। हाणे इहो अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको आम माण्हू हर हिकु माण्हू खे ख़बर आहे। सो
पोइ इहे लफ़्ज़ जेके से 5 जेके से ॾेई पोइ उन ते बाक़ी ॿिया जेके लफ़्ज़ हुआ उन्हनि जा लफ़्ज़ हुआ पोइ उन ते मूं शाइरी जेका त करे पोइ किताबु ॾिनो सिंध ऐं सच जी साझा सही ऐं उन खां पोइ वरी ॿी हिकिड़ी मूं ख़ासि जेका शइ कई त मुंहिंजो हिकिड़ो इहो आहे त भई सचल साईं चई वियो आहे त सोई कमु करी जंहिं अलाह शइ अहिड़ी करियो अहिड़ी ठाहियो जो दुनिया वाह वाह करे तो मुंहिंजो त हाणे को अहिड़ा किताब लिखजनि ऐं जेके कंहिं न लिखिया आहिनि जंहिं ते को कमु नथो थिए तो पोइ मूं वरी इहो चयो त भई सिंध में असां वटि ख़ासि करे थर वारे इलाइक़े में असांजो आम जेको माण्हू आहे उहो ई हवा खे सूंघी ईअं करे चवंदो आहे अॼु मींहुं अचे पियो सही अॼु मींहुं अचे पियो या वरी ईअं सिज खे ॾिसी न अॼु बाबा मींहुं कोन्हे को सही अॻु वाटि जेको मींहं जो अॻु कच्छो थर जो माण्हू जेको करे थो हाँ त इहे अॻु कच्छूं जेके से मूं चयो त इहे ॻोल्हजनि सही सो मूं किताबु लिखियो थर जी लोक ॾाह ऐं साइंस हाँ पोइ उन में पहिरीं त उन्हनि जेके 10 माण्हू हुआ थर जा सॼे थर में वलियसि उन थर में जेके 10 माण्हू हुआ उन्हनि खां वरी निशानियूं बाबा तव्हां मींहं जो निशानियूं कहिड़ियूं आहिनि तव्हांखे कीअं ख़बर थी पए त मींहुं सुभाणे वसंदो या परी वसंदो या साल खां पोइ वसंदो हिन साल ॾुकार आहे या सुकार आहे तव्हांखे कीअं थी ख़बर पवे पोइ उन्हनि वरी जेके निशानियूं मूंखे ॿुधायूं उहे कुल निशानियूं 100 खां त मथे हुयूं पर मूं वरी पोइ वरी जॾहिं निशानियूं गॾु करे पोइ मूं हुनखे चयो त जेकॾहिं इहा आम ॻाल्हि कंदुसि त माण्हू असांजा जेके से चवंदा दादा हीअ जटकी ॻाल्हि आहे आम माण्हू ॻोठाणा आहिनि हिन जी कहिड़ी साइंसी जेको सबूत कोन्हे सही सो मूं चयो त हिन खे साइंसी टच ॾेई साइंस जे ज़रिए साबित कजे त असांजो जेको आम ॿाराड़ी जो जेको धनार असांजो जेको रेढार जंहिंखे असां जाहिल ॼट अनपढ़ियो ऐं अलाए छा था सॼूं उहो माण्हू उहा ॻाल्हि थो करे जेको नासा जो साइंसदान थो करे सही ही हेॾी सारी ॾाहप आहे उन ॾाहप खे कंपेयर करण सां मूं वरी मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जा जेके प्रोफेसर हुआ उन्हनि प्रोफेसरनि खे मूं सुवालनामा ठाहे ॾिना ऐं उन्हनि प्रोफेसरनि जा जवाब ॾेई उन्हनि साबित कयो त साईं इहे निशानियूं बिल्कुलु साइंसी आहिनि ऐं साइंस इन निशानियुनि खे रद्द कोन थी करे सही त मिसाल तौरु हुन में हिकिड़ो इहो हो त बाबा जॾहिं रोशनी जो रंग पीलो थी वञे त तव्हां ईअं सम्झो त मींहुं आहे सही हाणे रोशनी जो रंग पीलो तॾहिं थींदो जॾहिं पाणी जे विच रोशनी जे विच में जॾहिं हवा इहो पाणी ईंदो सही पाणी ईंदो माना आबी बुखार ईंदा सही त उन आबी बुखारनि जे करे जेको सो इहो थींदो अहिड़े क़िस्म जा इहे साइंसी दलीलूं आहे साइंसी जेके से सबबु हुआ सही उहे सबबु मूं हिनखे सम्झा जेके ॼाणाए ऐं हुन किताब खे मूं कंफर्म कयो त जेका असांजे आम माण्हू जी जेका लोक ॾाहप आहे जेके ॼटकी लोक ॾाहप सॾियूं था उहा ॼटकी कान्हे पर साइंसी आहे त थर जी लोक ॾाहप ऐं साइंस इहो मुंहिंजो हिकिड़ो अहम किताबु जंहिंमें हिकिड़ी ॿी बि मूं शइ कई त मूं थर जी सर्वे कई त भई थर जा तपई भाङा घणा आहिनि उहा मूं सर्वे कई 10 भाङा उहे जेके से मूं हुन में शामिलु जेके से 10 भाङा कया ऐं उन खां पोइ उन्हनि 10 भाङनि खां पोइ वरी ॾिसां त कारूंझर जबल आहे त उहो बि मुख़्तलिफ़ टकरियुनि ते आहे त मूं उहे टकरियूं ॻणियूं त भई कारूंझर जबल जूं टकरियूं आख़िरकार आहिनि घणियूं त मूं 109 उहे टकरियूं जेके से बि मूं ॻणे कंफर्म करे पंहिंजे किताब में लिखियूं त मुंहिंजे किताब में कारूंझर खां सवाइ मिसाल थर में ॿियूं बि नंढियूं टकरियूं आहिनि 45 त उहे उन्हनि जो ज़िक्र आहे उन्हनि जो ज़िक्र आहे हाणे इहो सॼो अहिड़ी मालूमात आहे जेका थर ते सवाइ मुंहिंजे किताब में ॿियो कंहिं किताब में कोन्हे सही त इहो हिकिड़ो अहिड़ो मुनफ़रद मुंहिंजो जेको सो थर ते हिकिड़ो कमु थियलु आहे लोक ॾाहप सां गॾु थर जी लोक ॾाहप ऐं साइंस हुन में इहो आहे त हुन में अहिड़ियूं शयूं जेके अॻे कंहिं बि बयानु न कयूं आहिनि उहे मूं जेके शयूं बयानु जेके से कयूं हुन किताब खे वॾी शोहरत मिली वॾी अहमियत मिली हुन किताब जी वॾी अहमियत आहे हाणे तव्हांजो एतिरो वॾो कमु आहे उन हवाले सां गवर्नमेंट तव्हां जेको किताबनि ते तव्हांखे को मुआवज़ो या गवर्नमेंट तव्हांजी किताबनि जी का मुहूरत कराई या को तव्हांखे एवॉर्ड वग़ैरह ॾिनो साईं गवर्नमेंट त कावड़ बि आहे त बाबा इहे कम छो था कनि जॾहिं असांजा इदारा आहिनि जी जॾहिं हुननि जा इदारा वेठा आहिनि हुननि जूं वज़ारतूं हुन ते कम आहिनि वज़ीर पघार पिया खणनि इदारा कम पिया कनि करोड़े अरबे रुपयनि जी जेका असां मिल्कियतूं खाइनि पिया त हाणे उते जेकॾहिं हिकिड़ो मूं जहिड़ो फ़क़ीर माण्हू जेको पियंदो ऐं हली घुमी रुली जेका सा शइ हथ थो करे उहा शइ हुननि लाइ जॾहिं चैलेंज थी बणिजे त हू कोशिशि था कनि त इहा शइ ज़ाहिर ई नथी अच्छा कुझु माना अहिड़ा कम काफ़ी आहिनि जिन ते पोइ जेके हिननि तहक़ीक़ात वारा आहिनि जिन जा असीं नाला कोन था खणूं ते उहे वञी उन्हनि माण्हुनि वटि पहुचंदा आहिनि त बाबा इहो कमु असांखे ॾियो
त असां जेको सो तव्हांजो हुन में हवालो ॾेई छॾींदासीं। तव्हां वटि के अहिड़ा माण्हू हिननि जा पहुता? न उहे माण्हू त आया साईं तव्हांजा असीं किताब था छपरायो साईं असां तव्हां ही था करियूं मतिलबु त उन इन क़िस्म जा, पर मूंखे हिन शइ जी ज़रूरत कान पई छो त सही। मुंहिंजी मोहरतूं आम माण्हुनि कयूं सही, बिल्कुलु ऐं मुंहिंजा किताब आम माण्हुनि छपराया। सही। मुंहिंजा किताब जॾहिं पहिरीं मूं इहे नशर कया रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां, सही। लंडन तां जॾहिं नशर थिया त सॼी दुनिया जा जेके माण्हू हुआ उन्हनि चयो त बाबा हीअ त आम शइ आहे, इहे किताब छपरायो, असीं था छपरायूं। सही। त वर्ल्ड सिंधी कांग्रेस जेके से मुंहिंजा किताब छपाया, वॉइस ऑफ सिंध लंडन वारनि जेको सो मुंहिंजा किताब छपराया, हाँ। त मूंखे त हिननि इदारनि जी जेका ज़रूरत ई कान पई तव्हां हुननि खे वञी चवां त साईं हाणे मुंहिंजा किताब छपरायो। पर हिननि जी त इहा कोशिशि हूंदी आहे त इहो या माण्हू जो नालो ख़तमु थिए हाँ। जेको माण्हू इहो कमु पियो करे, या त वरी इहे किताब छपजनि ई न, हिते ई सड़ी जेके से वञनि लाइ। सही। सो इहा त हिननि जी कोशिशि रही आहे। पर उन हूंदे बि आऊं जेको सो इहे 5 किताब जेके से लिखी वियो आहियां, जीअं मिसाल तौरु इहो ॿिया कहिड़ा किताब आहिनि? ॿिया ॿिन्ही जो तव्हां हवालो ॾिनो? ॿिया इहे त असां वटि मिसाल तौरु आम तरह इहो चयो वेंदो आहे त बाबा सिंधी तहज़ीब जेका त 5000 साल पुराणी। सही। आम तरह सभु माण्हू असीं इहो चवंदा आहियूं त बाबा सिंधी जेके आहिनि से 5000 साल पुराणा आहिनि। पर नतीजे में मूं कोशिशि कई त बाबा सिंधी 5000 साल पुराणा आहिनि या मथे आहिनि, जांच कजे। पोइ मूं चयो त क़दीम निशानियूं मूंखे किथे मिलंदियूं सिंध में जोग्राफियाई, त जोग्राफियाई तब्दीलियूं या माण्हुनि जी हथ चुराण जेका त कोस्तान में घटि थी आहे। सही। जाबलू इलाइक़ा जेके सिंध जा आहिनि उन्हनि में घटि थी आहे, पोइ जाबलू इलाइक़नि में हली वियुसि कोस्तान में। कोस्तान में वञी मूं उते ॻोल्हियो त उते मूंखे तमामु क़दीम तरीन शयूं मिलियूं। सही। जीअं मिसाल तौरु उते मूंखे मीरी जी बुठी नाले सां हिकिड़ो अहराम मिलियो जेको मिस्र जे अहरामनि खां बाग़ाइतो आहे। अच्छा। हा, मिस्र जी तारीख़ लिखे थी त फिरौननि जॾहिं अहराम ठाराया हा त उन कारीगर सिंध खां घुराया। अच्छा। ऐं हाणे उन मिस्र जे अहरामनि खां बि क़दीम अहराम असां वटि तोंग में मीरी जी बुठी मौजूदु आहे। अच्छा। उन खां पोइ दुनिया जा क़दीम तरीन क़िला जेके आहिनि उहो असां वटि मिसाल तौरु झिमपीर जी भर में मीटिंग स्टेशन ऐं झिमपीर हिते वॾे में वॾो दुनिया जो जेको सो क़िलो आहे, जंहिंजी हिन वक़्तु 8 फुट जेका सा दीवार किथे किथे टुकड़ा हुनजा मौजूदु आहिनि। दुनिया जो वॾे में वॾो क़िलो आहे जंहिंजी मतिलबु सर्वे कंदे 60 किलोमीटर ताईं तव्हां पहुतो हुउसि। 60 किलोमीटर हुन खां पोइ बीमार थी पियुसि, थकी पियुसि, उहो कमु मुंहिंजो अधु में रहिजी वियो। ऐं मूं हुननि सभिनी इदारनि खे चयो त बाबा हीअ वॾी हिकिड़ी डिस्कवरी अथव सिंध जी तारीख़ जी, पर इहे इदारा त चवंदा त बाबा डिस्कवरी जो नालो ई न अचे सुठो। अच्छा, हाणे हीउ जेको तव्हां कमु कयो आहे इहो तव्हां ज़ाहिर तव्हां सर्विस वारा माण्हू आहे, इहे तव्हां सभु सर्विस जी रिटायरमेंट खां पोइ कमु कयो? रिटायरमेंट खां पोइ कया। ऐं उन खां पोइ हिकिड़ो ऐं उन में मूं साबित कयो उन किताब में, मुंहिंजो किताब जो नालो आहे सिंध जे कोस्तान जो तारीख़ी जाइज़ो। त उन में मूं साबित कयो त सिंधी 5000 साल पुराणा कोन्हनि, पर सिंध जी तहज़ीब 1.5 लख साल पुराणी आहे। छो त उन में मूं पिंड पण थियल शयुनि जा हवाला ॾिना त हीअ जेके पिंड पण जेके शयूं थियूं आहिनि से थियूं आहिनि दुनिया में हिन वक़्त ताईं जेके एज आया आहिनि मौसमूं जेके आयूं आहिनि उहे बर्फ़ानी दौर आया आहिनि, ॿिया गरम दौर आया आहिनि। हाणे बर्फ़ानी दौर में रुॻी बर्फ़ पए वठी, गरम दौरनि में गर्मी जी हींअर पाण गरम दौर में रहूं पिया त हिन में गर्मी आहे, वरी मथां बर्फ़ानी दौर ईंदो त हीअ शयूं सभु फ्रीज़ थी वेंदियूं, वरी जॾहिं गरम दौर ईंदो त हीअ शयूं ज़ाहिर थींदियूं फासिल जे रूप में। अहिड़े नमूने सां मूंखे कोस्तान में जेके पिंड पण थियल शयूं मिलियूं उन्हनि शयुनि जे बुनियाद ते मूं वॾे बहस खां पोइ इहो साबित कयो त सिंधी तहज़ीब 5000 साल पुराणी कोन्हे पर 1.5 लख साल पुराणी आहे ऐं दुनिया जी क़दीम तरीन तहज़ीब आहे। ऐं हाणे त सॼी दुनिया इहो थिए पियो, जेका नई रिसर्च पई थिए उन में इहे शयूं अचनि पिया त सिंध तहज़ीब जी मां आहे। त इहे शयूं या मिसाल तौरु ॿियो हिकिड़ो मुंहिंजो मूं किताबु लिखियो जंहिं ते बि अॻे कमु कोन थियो। मिसाल तौरु हिते असां वटि तहक़ीक़ी कमु जेको अंग्रेज़नि कयो, अंग्रेज़नि जे दौर में हुरनि जी जेका त शहीद सूर्य बादशाह जी जेका अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ जंग थी उन में को बि अंग्रेज़ अछड़े थर में वञी कोन सघियो। त इहो अछड़ो थर अहिड़ो हो जेको अंग्रेज़नि जे रिसर्च खां रहिजी वियो, उते वञी कोन सघिया, जे वियो थिए त मारिजी थिए विया, उन करे इन अछड़ो थर रहियो। त मूं चयो त हाणे इहो हिसो जेको सिंध जो रहिजी पियो वञे इन जी जेका का ॻोत कजे, इन जी जेका जांच वठिजे त इहो इलाइक़ो किथां जी तहज़ीब आहे, छा आहे। उते जॾहिं आउं वियुसि त उते मूं सरस्वती नदी जा जेके आसार ॾिठा ऐं उते मूं इहो पहिरियों मौक़े कयां जंहिं इहो साबित कयो त इहा जेका अछड़े थर वारी जेका तहज़ीब आहे सा सरस्वती तहज़ीब आहे। सरस्वती सिंधु वारे ज़माने में सिंधु खां जुदा हिकिड़ी नदी जेका सा वहंदी हुई
ऐं उन जी पंहिंजी हिकिड़ी तहज़ीब आहे, नदियुनि जी हिकिड़ी पंहिंजी तहज़ीब आहे। असां वटि मारवाड़ी, गुजराती, ढाटकी जेका तहज़ीब आहे, या सरस्वती तहज़ीब आहे। ऐं उन ते मूं हिकिड़ो किताबु लिखियो, सरस्वती तहज़ीब अछड़ो थर। सही। अछड़ोथर के खिपरे वारे पासे ॾे? खिपरे वारे पासे, खिपरे खां वेंदे खैरपुर वेंदे उन पंजाब जे चौलिस्तान ताईं। अच्छा। इहो जेको इलाइक़ो आहे सो अछड़ो थर आहे, वाइट डिज़र्ट उहो खुलियल सहरा आहे। ऐं उहो जेको सो उन ते मूं जेको सो कमु कयो, उन तमामु वॾो किताबु लिखियो। उन में मूं ॿी ख़ासि जेका शइ कई सा इहा त असां वटि हुर मूवमेंट ते, अच्छा, हुर मूवमेंट ते असां वटि हिते रुॻो गपोड़ा जेके से असां वटि आहिनि। हुर मूवमेंट ते, हुर मूवमेंट ते असां वटि रुॻो गपोड़ा जेके से हया विया। पर हुर मूवमेंट ते मूं जेको सो माना बाक़ाइदे उहे हुर जेके माण्हू जेके विढ़िया हुआ अंग्रेज़नि सां, उन्हनि हुर जेके गोरिला जेके हुआ उन्हनि सां मूं वञी कचहरियूं कयूं, उन्हनि सां मिलियसि। वीचारा खटनि ते पिया पोड़ा हुआ, उन्हनि सां उते वञी मिलियसि। उन्हनि खां मूं पुछियो त भाउ उहे वाक़िया तव्हां कीअं कया, ही कारवायूं तव्हां कीअं कयूं, अख़बारूं किताब ही था लिखनि, तव्हां कीअं कयूं, उहो वरी ॿुधाईंदा। त उहो मूं वरी हुरनि जो जुदा जेको सो हुन में मूं हुन किताब में बाप ॾिनो आहे। त इहा हिकिड़ी नई शइ आहे जेका हुर मूवमेंट जे हिसाब सां अॻे कंहिं मौक़े कान्हे ॾिनी। त इहो ई तक़रीबन जेको सो मुख़्तसिर जेको सो कमनि जो जेको सो जाइज़ो आहे। इहो थियो तव्हांजो चोथों किताबु। पंजो किताबु कहिड़ो? पंजो इहो त असांजे ॻोठ में हिकिड़ो दरवेश हूंदो, ईसो फ़कीर लगारी, सो उहो शाइर हूंदो, तमामु सुठो सूफ़ी हो। ऐं हिन दौर में उहो सूफ़ी हो जेको चिल में पीअण वारो सूफ़ी कोन हो, पर हू बाक़ाइदे तहरीक हलाइण वारो सूफ़ी हो। जीअं असांजो माजी फ़कीर आहे, जदोजहद में हले थो, उहो सूफ़ी हलंदो। उनजी शाइरी बि तमामु सुठी हुई। सो पोइ उन जो शाइरी जो किताबु जेको सो उनजी मुकमल शाइरी आहे, उनजी मुकमल शाइरी ईसे फ़कीर जी, उहो किताबु मूं जेको छपायो। बाक़ी हूं त मुंहिंजा 12 किताब ॿिया बि आहिनि, पर हाणे उहे अध में के रहियल आहिनि, के थोरो कमु हुन में रहियल आहे ऐं बीमारी जे सबबु करे नथो सघां। महफ़ूज़ त आहिनि, महफ़ूज़ आहिनि। कमु मुंहिंजो तक़रीबन जेको हिन वक़्त ते 15-20 किताबनि ते तव्हांजी वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जे लाइ, असांजे चैनल खे टाइम ॾियण जे लाइ। अलाह तव्हांखे वॾी हयाती ॾे, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हांजी महिरबानी, अलाह महिरबानी।